मदीने वारो चाहे ख़ुशि कंदुसि जलाल चालीसा मां घणो हलियुसि वाह 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 मेलो शाह सदर सेवण खां परियां हीउ चाक न हुजे उते महफ़िल कई रत आयो पहिरियों चकर रत आयो त वरी महफ़िल में शुरू थी वियो मां नथो सम्झां को एॾो दलेर ॻाइणो को ॿियो हुजे जंहिंमहिल रत शुरू थियो वरी रत ॾेई दिग बस कई त कलामनि में शुरू थी वियो रत बीही वियो वाह वाह हाणे इहो रत कहिड़े मेले में आयो शाह सदर सेवण खां परियां अच्छा शाह सदर सुमण अच्छा उते जंहिंमहिल ॻाए वॼाए बस कई 10 कलाम रत बीही वियो पोइ जंहिंमहिल कार में चढ़ियो त चइजे आहीं शाह सदर त ॾे मुंहिंजे रत खे दर वाह त पोइ शाह सदर मूं तुंहिंजी टूटी ॾिनी वाह वाह भाउ जलाल जहिड़ा हींअर त खोड़ फनकार आहिनि खोसा साहिब वाह वाह पर असांजी दिलि कंहिं फनकार लाइ कान थी चए हिन जो राग ॿुधूं वाह वाह भला जे जलाल खान जा पुट आहिनि असांजा फाइटा आहिनि कलंदर भर थियो दिल भर थियो जा माशूक थियो मां हिन जो नौकर आहियां जलाल जे पुटनि जो मूंखे को फनकार हिन वक़्तु नथो वणे छो जो मुंहिंजी दिलि ई जलाल ॾे वाह रे वाह चाचा वाह जलाल चवंदो सिंधी जो बेताज बादशाह हो वाह वाह मां हुनजे पूरे खानदान जो नौकर आहियां वाह जेको चांजो छॾाईंदो आहे त चवंदो आहे मां तुंहिंजो नौकर आहियां छो जो मां जलाल जो यार आहियां वाह वाह जे चांजो आहीं त मुंहिंजो भाउ आहीं मां जलाल जे करे तुंहिंजो नौकर आहियां वाह वाह जलाल चांजो कोन छॾाए वाह सभई शाइर मूंखे इज़त ॾींदा आहिनि हाणे हींअर वेॾे पंजाब परे हिकिड़ो शर थो ॻाए जेके धूल धमाका था ॻाइनि बोला केरु था ॻाइनि हींअर वठी वठण लॻी पिया हिननि फनकारनि खे राहत त कोन थो अचे इहे था ॻाइनि शेरनि वारी कट राग वारी कट इन्हनि वटि बि करे बाक़ी इहे धूल धमाकनि वारा ॻाइणा जेके आहिनि शिकारपुर जा पंजाब परे इहे शेरा कट वारा कलाम चवनि